खैरा खुश है तैयार मस्त अल्लाह का शुक्र है तम दा खैर मालिक की कर निकली गया बस खत्म तीन कम लगता थी जो असांजो स्कूल बंदि थियो बच्चनि जी ज़िंदगी तबाह बि थी असांखे को मास्तर रखी ॾियो जी वॾेरा असांजी वॾी उमिरि वॾी पई थिए असां चाहियूं था कुझु असांखे इल्मु कुझु न कुझु करायूं इन लाइ तव्हां हली आया थी महिरबानी करे असांखे मास्तर रखी ॾियो ठीकु आहे तव्हांखे एतिरो टाइम स्कूल यादि कान्हे हींअर यादि पई आहे जी सर दुनिया सुधरे पई असां सोचियो असां सुधरूं इन लाइ असां तरक़ी करणु चाहियो था अॻियां वधणु चाहियो ठीकु आहे मूंखे हिकिड़ो मास्तर सुझे थो बहितरीन उस्ताद आहे मां हुन सां राब्तो करे ऐं पंहिंजी स्कूल ते हुनखे बदिली कराए महिरबानी तव्हां मेरे कुर्ब लख रखो अस्सलाम वालेकुम सलाम ओ तव्हांखे मास्तर जेको मां स्कूल में रखी ॾिनो आहे थोरी देरि में उहो ईंदो ऐं तव्हांखे तइलीम ॾींदो ऐं महिनत करे पंहिंजी सिंध खे सुजाॻ करो कुझु स्कूल जी सफ़ाई वफ़ाई करे छॾियो त जीअं नओं पाण वटि उस्ताद अचे त हुनखे स्कूल बि पंहिंजो मज़ो जी सर स्कूल साफ़ लॻो पिया बस तव्हां सर खे मोकिलियो ओके सर हा उस्ताद ॾे ख़बर किथे पहुता आहियो शागिर्द इंतज़ार में न हा जल्दी अचो वॾी महिरबानी अस्सलाम वालेकुम खुश आहियो खैर तयार मस्त जोर जोरदार खैर खुश हो अल्लाह जा शुक्र है तव्हां ॿुधायो अल्लाह जो शुक्र है तयार मस्त जे स्कूल ते वादी जी जी उते वॾी परेशानी में पंध वॾा हुआ जी ऐं गाॾियुनि ते चढ़ी उते पुॼी न 8-9 बजे तो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जेको तव्हां हिन स्कूल ते रखियो आहे हिते शागिर्द तव्हां माशाल्लाह कपल आहे ना माशाल्लाह अच्छा सुठा शागिर्द मेहनती शागिर्द ऐं माना मास्टर को बि अचण तयार कोन अच्छा बस मूंखे ख़बर हुई तव्हांजी फ़ोन कई तव्हां वॾो मूंखे लाचार थी वियो मूं चयो भाउ इदरीस मूंखे फ़ोन कई आहे ऐं कहिड़ी हालत में हिन स्कूल ते वेंदुमि तो शागिर्द तयार रखा हूंदा मूंखे बिल्कुल अच्छा अच्छा अस्सलाम शागिर्दो वालेकुम सलाम मस्त जो क्या बात स्कूल में फर्नीचर कोने यार फर्नीचर जो आहे कोन अच्छा अच्छा जी सर नई स्कूल में पुरानी पर मास्टर कोनो जी मेरा फर्नीचर जो घर में मेरा मास्टर कोनो तकरीबन 10 साल में मास्टर आए कोन अच्छा अच्छा यार टेबल कोने वो बाबू रखे किताब वगैरह किते ना सब टेबल कोने अच्छा अच्छा अची ने वधे के जेको सो कम ऐं तव्हां माशाल्लाह माशाल्लाह तव्हां कहिड़े क्लास में हो सर ऐं 5 क्लास में अच्छा माशाल्लाह तव्हां सुठो हूंदो मास्टर वियो ने घर में ॿुधाए अठ 10 साल थी आहिनि हल थोड़ा राती ना अञा ई कयो तव्हां कहिड़े क्लास में हो ऐं चौथे क्लास अरे तव्हां ॿिए क्लास में माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त अॼु अवां जे लाइ पहिरियों ॾींहुं आहे स्कूल जो ऐं हिते मुक़ररु थी आयो आहियां त मुंहिंजे ज़िम्मे आहे त अव्हांखे सुठो पढ़ायां ऐं सुठी तइलीम ॾियां जीअं हाणे अॻियां वञो तव्हां पंहिंजो नालो सुठो रखो ऐं असांजे उस्तादनि जो नालो सुठो रखो त इन हिसाब सां अॼु अव्हां खां अव्हांखे आम सवालनि जो जवाबु ॿुधाईंदुसि अव्हांखे पंहिंजी इल्म जे हिसाब सां त अव्हांखे अंदाज़ो लॻी वेंदो त उस्ताद साहिब में केतिरो इल्मु आहे जी अव्हांखे अंदाज़ो लॻी वेंदो त उस्ताद में केतिरो इल्मु आहे त तव्हां मूंखां सवाल करे सघो था तव्हां मां कहिड़ो सवाल पुछी सघो था ऐं जवाबु ॾियां थो सवाल करे जवाब सर जंहिंखे मानी न वणे उहो छा करे उहो भत खाए जी 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 सर मुंहिंजो सवाल आहे जी सर मुंहिंजो सवाल इहो आहे जेके ॾींहं महीना ऐं हफ़्ता गुज़रनि था भला इहे कहिड़े कमु अचनि था बाबा ॾींहं जेके आहिनि हिन मां साइकिल जा टायर थींदा आहिनि ऐं महीना जेके आहिनि उन मां मोटर जा फीथा थींदा आहिनि ऐं साल मां जेके ताश या पता आहिनि उहे थींदा आहिनि जेके अक्सर करे वॾा माण्हू कमाईंदा आहिनि सर पेपर में सफ़ाई मार्क भी क्या रखना चाहिए बाबा पेपर जीअं अव्हांखे मिले सफ़ाई जी मार्कूं खणण लाइ अहिड़ी तरीक़ो आहे त जहिड़ो पेपर अव्हांखे मिले ओहिड़ो ई साफ़ सुथरो वापसि कंदा तव्हांखे सफ़ाई जूं मार्कूं ॾेई ॾींदुसि लिखिजे कुझु बि न यस अपने पास सही है माना ये समझा और तव्हां वरी कहिड़ो सवाल था करियो जी सर मुंहिंजो इहो सवाल आहे त ॿियो घर में मक्खियूं तंग कनि थियूं इन बारे में छा करे जे मक्खियूं तंग न कनि बाबा घर जे ॿाहिरां माखी ऐं ॻुड़ हारे छॾिजे जीअं मक्खियूं सभु उॾे वञनि ऐं घर में अचनि ई न जी जी सर इंग्लिश में छोकरे छा चइबो आहे इंग्लिश में छोकरे के जैसी ने कुछ कोन चइबो जैसी वो जवान न थे
अच्छा जी जी। वालेकुम सलाम खैर अल्लाह एहसान पे उदा करम अल्हम्दुलिल्लाह सर मुझे दाखिला करनी है जी जी। तव्हां पढ़ो था जी हाँ पहिरें हिन स्कूल में पढ़ंदा हुआ पहिरीं जी तव्हांजी दाख़िला थींदी तव्हां वियो वियो सवाल पढ़नि पिया ऐं छोकिरा मूंखां सवाल कनि पिया ऐं आउं हुनखे जवाबु ॾियां पियो त तव्हांखे ख़बर पए तव्हां छा कयो खवास में जी पढ़ना है अरे सफ़ीना कान्हे न यार सफ़ीना हुजे तव्हां मूंखां बहरहाल तव्हां त कहिड़ो सवाल पिया कयो मूंखां सर छा कजे जो घर में वेठे खत ते वेठे मानी पानी मिले बाबा ईअं करणु खपे जो आऊं हिते पहाड़ खां वधाए छॾनि ऐं टंगूं गोॾनि खां वधाए छॾनि जीअं वेठो आहे पाणे मानी ऐं पाणी मिलंदी यस साईं जंहिंमें सुस्ती घर करे वञे जी जी उहो कीअं गुज़र करे बाबा उहो हीअं करे सरकारी अस्पताल न्यारे ॾेई वञे या मस्ती जे दर सां भले अच्छा हा जी साईं पानी की छा पीना है पाणी बाबा इन करे पीअंदा आहियूं जो पाणी खाई नथा सघूं इन करे पीअणो पवंदो आहे उस्ताद जो कोई शागिर्द न सुधरे उन्हें छा करणु खपे उनखे इहो करणु खपे या त शागिर्द खे फारग करे हेॾे स्कूल मां या त मास्तर वञी घर वेही रहे हाणे असां मूंखां सवाल कया जेके बि तव्हांखे सही सही जवाबु मिलिया जी सर इन मां तव्हांखे अंदाज़ो लॻी वियो हूंदो त आऊं केतिरे क़दुरु होशियारु महिनती उस्ताद आहियां Yes, sir. मूंखे अव्हांजी माना सुठे शागिर्द हुजण जी सख़्तु ज़रूरत आहे उन हिसाब सां अव्हांखे आऊं जहिड़ी बि नसीहत करियां त उन नसीहत ते अव्हांखे हलणो पवंदो Yes, sir. जी सर अव्हांखे रैंक ठाहिण जे लाइ रोज़ाना शाम जे टाइम ते कुंडो कुंडो भंग जो पीअणो पवंदो छा पियो सब छोकरनि कंदो मवाली ढोरायो हिनखे पाणी थोड़ा